इस्लामाबाद पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान शेर अफ़ज़ल मुरवत साइफ़र केस में सुभाणे अंगारे ताईं सुठी ख़बर मिलण जी अॻु कथी करे छॾी आहे। एबटाबाद में साफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे शेर अफ़ज़ल मुरवत चयो त इमरान ख़ान जे ख़िलाफ़ सियासी केस सिर्फ़ इंतक़ामी कार्रवाइयूं हुयूं। PTI बानी जे ख़िलाफ़ केसिस में वकीलनि खे मुकमल जरह जो हक़ न ॾिनो वियो। हुन चयो त मैंडेट चोरी रिकवरी लाइ प्लान जोड़ियो वियो आहे। 30 मार्च खां शुरू कंदासीं जॾहिं त मुश्ताक अहमद गनीअ जी काबीना में शमूलियत लाइ PTI बानीअ सां ॻाल्हियूं कंदसि। यादि रहे त इस्लामाबाद हाई कोर्ट में अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं शाह महमूद जे साइफ़र केस सज़ा जे ख़िलाफ़ अपीलूं ॿुधणी हेठि आहिनि। ऑफिशियल सीक्रेट एक्ट जे ख़ुसूसी अदालत साइफ़र केस में PTI बानी इमरान ख़ान ऐं शाह महमूद कुरैशी खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।